अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे पिशू पाशा, कहाणियूं, लेखक जमाल अबड़ो। छापो छऊं रोशनी 2015 ईस्वी, छापो सतूं रोशनी 2022 ईस्वी। छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन, कंडियारो, सिंध। ख़ूबसूरत पके जिल्द सां 144 सिफ़नि जो ही किताब, जंहिंजे मुंहं में जमाल अबड़े जी तस्वीर, पछाड़ में शेख अयाज़ जी हिन किताब बाबति राय। न ॼाणा त कंहिं चयो आहे त नसर पंधु कंदो आहे, नज़म रक़्स कंदो आहे, पर जमाल जी कहाणी पीराणी पढ़ी मूंखे महसूसु थियो त नसर बि रक़्स कंदो आहे। हिन जी पीराणी शुरूआत में ॼण छम छम कंदी अचे थी ऐं घुंघरू गूंजनि था। ओचितो हिकु चीख फिज़ा खे चीरे थी ऐं कहाणी टांडनि ते रक़्स कंदे नज़र अचे थी। रूसी अदीब इसका बेबिल बि जमाल जे पिशू पाशा वांगुरु फ़क़ति हिकु ई किताब सुर्ख़ रिसालो लिखियो हो, जंहिं लाइ स्टालिन खेसि मारायो हो, पर हू दुनिया जे अदब में अमर थी चुको आहे। जमाल खे बि सिंधी अदब में अमरता मिली चुकी आहे। हिन जे पूरे किताब जो जॾहिं तर्जुमो थियो त हू पूरे बरे सग़ीर जे अदब में पंहिंजी मुनफ़रिद जाइ वालारींदो। जमाल अबड़ो ख़ुदा दोस्त बि आहे, इंसान दोस्त बि आहे, अदब दोस्त बि आहे। उहे टई ॻाल्हियूं हिक ई अदीब में मूं विरले ॾिठियूं आहिनि ऐं उन ॻाल्हि मूंखे आमादा कयो आहे त मां हिन जी सवान हयात लिखां, जंहिं लाइ मां अॻे ई मवाद कठे करे चुको आहियां। शेख अयाज़, 21 अप्रैल 1992 ईस्वी। इंतिसाब तुंहिंजे नाले, जंहिंजी ख़बर सिर्फ़ु तोखे आहे। मुंहिंजे दिलि जे नंढड़े ऐं कचिड़े रबाब खे तो पंहिंजे आङुरियुनि जे अल्फ़ सां छेड़े छॾियो। नऊं नंढड़ो रबाब अञा ॿी का तान सिखियो ई कोन हो, बसि तुंहिंजे नाले जा नग़मा आला पींदो रहियो। दिलि जी धक धक, नब्ज़ जी हलचल, साह जी अच वञ मां तुंहिंजे नाले जो हल्को हल्को साज़ वॼणु लॻो। मुंहिंजे दिलि में साह जे फड़कण सॼी फिज़ा में तुंहिंजे नाले जो नग़मो फहिलाए छॾियो। मुंहिंजे जिस्म जे ज़रे ज़रे मां तुंहिंजो नालो फुटी फुटी ॿाहिरि निकिरंदो रहियो। तुंहिंजे नाले जा नंढड़ा राबेल मुंहिंजे चौधारी हवा में उॾामंदा रहिया। मां सॼी सुध ॿुध विञाए तुंहिंजे नाले जे राबेलनि जी सूंहं ऐं सुगंध में गुम थी वियुसि। उहा अबदी सूंहं ऐं सुगंध भला केॾांहुं वेंदी? उहो दिलि जो रबाब कीअं बंदि थींदो? क़यामत ताईं वॼंदो रहंदो, पोइ बि वॼंदो रहंदो, सुतल देवताउनि खे उथारींदो रहंदो, थधी ऐं कूमल गूंज सां जाॻाईंदो रहंदो, टुटल रबाबनि खे छेड़ींदो रहंदो। काइनात जे खिलाउनि में ज़मान ऐं मकान जे बंदिशुनि खां बेनियाज़ उहा अबदी गूंज पैदा कंदो, जो हर ॼर ऐं ॼेरी उजामी शीतल थी वेंदी। पोइ कंहिंजो साज़ न टुटंदो, कंहिंजो रबाब न भॼंदो। ॾिस त सही, तुंहिंजे नाले छा त करे छॾियो। मुंहिंजे जज़्बात जे नफ़ीस तारनि खे छेड़ियो, मुंहिंजे दिलि जे गहरायुनि में तरन्नुम पैदा कयो, मुंहिंजे दिमाग़ ऐं तंतुनि में तलातम विधो। छोलियूं ऐं लहरूं उथियूं, उथल ऐं ॿोॾ थी, छा छा न थियो। तुंहिंजा लख थोरा, तो मुंहिंजे जिस्म खे जलाए पचाए हड़ॿाटियूं करे छॾियो। उन मां चिणगूं निकितियूं, हाणे सॼो तन तंबूरो आहे। मां त न अदीब हुउसि न ख़ान, पर तुंहिंजे नाले सां हम आहंग थी छा न थी पियुसि। एतबार नथो अचई, ॾिस न मां पाण तुंहिंजो हिकु शाहकार अफ़सानू बणियो वता। हीअ जिगर पारां त उन जे आङुरियुनि मां निकितल के चंद चिणगूं आहिनि। उन जे जिस्म मां जे मुसलसल शोला ऐं ज्वाला फाटी फ़ज़ाउनि में जज़ब थी विया, तन जो त काथो ई कोन्हे। तोखे ई जीतड़ा वणनि न वणनि, पर आहिनि त तुंहिंजा। लिखण महिल ईअं पियो ॾिसां त तूं मथां आहीं, पोइ त अखियूं ऐं ॻल गरम थियो वञनि। जिगर जा टुकड़ा दिलि जे उनाहियुनि मां कढंदो, हिकु हिकु कंदो तोखे ॾेखारींदो वञा, अॻियां रखंदो वञा। केॾी न चाहना अथमि त तूं उन्हनि खे पंहिंजो करीं, तुंहिंजा ई त आहिनि। हिननि में का छोटी मोटी इश्क जी ॻाल्हि ॾिठई? भला मुंहिंजो प्यार को पनीअ बोड़ को मुंहिंजो प्यार को पिनीअ बोड़ गोॾे बोड़ त कोन हो। तारूं तार हो, अथाह समुंड हो, बसि प्यार ई प्यार हो। उते मूं किरोड़े दिलियूं लुढ़ंदियूं ॾिठियूं। फटियल ऐं फतकंदड़ उन्हनि सां प्यार ऐं तोसां प्यार में को फ़र्क़ु? प्यार प्यार सां मिलियो, रोई रोई मिलियो, हंजूं हारे मिलियो। जोश में आयो, उभामियो, लहरूं आयूं, छोलियूं आयूं, वीर चढ़ी अॻिते वधी, काहे आई वधंदी रही, ॿ चार फुड़ा खणी मां तोॾे भॻुसि।
किरोड़े दिलुनि जो निचोड़ तोखे ॾेखारियुमि, तोखे ॿुधायुमि प्यार जो समुंड काहींदो अचे, कूड़ ऐं कुल्फत खे ॿोड़ींदो अचे। प्यार वारा मुरकण लॻा, उथी आदर भाउ करण लॻा, तूं संदेस आजियां न कंदीअ? आऊं त तुंहिंजे कुर्बत में ही रबाब वॼंदो रहे, सूंहं ऐं सुगंध खे पखेड़ींदो रहे, टुटल तारुनि खे जोड़ींदो रहे, नगमनि खे ॻाईंदो रहे, तुंहिंजे नाले, तुंहिंजे नाले, तुंहिंजे नाले, तुंहिंजो जमाल। 6 छापे लाइ 2 अखर। जमाल अबड़े जे कहाणियुनि जे मजमूए जो नालो पिशू पाशा छो आहे? पीराणी, शाह जो फर, बदतमीज़, बदमाश, कारो पाणी, खमीसे जो कोट या मुंहुं कारो वग़ैरह छो न आहे? लेखक पाण ई लिखे थो त मूंखे इन किताब जो नालो वणियो ऐं न टाइटल कवर, पर पब्लिशर ख़र्च करे चुको हो, उन करे क़बूल करणो पियो। पब्लिशर उहो नालो छो रखियो? शायदि उन करे त अदबी लॾे में पिशू पाशा कहाणी सभ खां वधीक तनक़ीदी छंड-छाण हेठि आई ऐं उन ते तनक़ीदी राया टिमाही मेराण में तसलसल सां छपजंदा रहिया, जेके हिन छापे में बि पछाड़ीअ में ॾिनल आहिनि। किताब जो नालो अदबी ज़रूरत हुई या मार्केट जी, उहो बहस हाणे फज़ूल थी वियो आहे। हिन छापे जो नालो बि साॻियो पिशू पाशा बरक़रार रखियो वियो आहे, जो हाणे कहाणियुनि जो ई मजमूओ उन ई नाले सां मशहूरु आहे। अलबत टाइटल सादो रखियो वियो आहे, जो लेखक पाण बि उन सां मुतफ़िक़ कोन हो, छाकाणि त पिशूअ जो किरदारु जोशीले सियासी कारकुन बदिरां दहशतगर्द जहिड़ो नज़र थे आयो। ही जमाल अबड़े जी कहाणियुनि जो सिंधीअ में 6हों छापो आहे। उन्हनि मां हिकु छापो मरहूम तारिक अशरफ पॉकेट साइज़ में बदमाश जे टाइटल हेठि मंज़र आम ते आंदो हो। पिशू पाशा मजमूए जो पंजाबी ॿोलीअ में तर्जुमो मरहूम प्रोफेसर मोहसिन अब्बासीअ कयो हो, जेको पंजाबी अदबी बोर्ड लाहौर तरफ़ां 1999 ईस्वी में शाया थियो हो। हुन खां सवाइ जमाल साहब जे हिननि ई कहाणियुनि जो उर्दू तर्जुमो कराची यूनिवर्सिटीअ जे उर्दू शोबे तरफ़ां 2005 ईस्वी में शाया थियो हो। उहो तर्जुमो ममताज़ सोलंकीअ कयो आहे। हिन खां पोइ पिशू पाशा जो तर्जुमो अंग्रेज़ी ज़ुबान में बि थी चुको आहे, जेको एडिटिंग जे मरहले में आहे ऐं जल्द ई पढ़ंदड़नि जे हथ में हूंदो। किताब जे 3 छापे ताईं हिन मजमूए में लेखक जूं कुल 13 कहाणियूं शामिल हुयूं। हुन खां पोइ 1992 ईस्वीअ में सिंध सकाफ़त खाते पारां 4थों छापो आयो, त उन में बाक़ी रहिजी वियल कहाणियूं बि शामिल कयूं वयूं। हिन छापे में जमाल साहब जूं लिखियल सभु कहाणियूं शामिल आहिनि। लेखक उन खां पोइ अफ़साना न लिखिया, पर पंहिंजी आत्मकथा लिखणु शुरू कई, जेका 5 भाङनि में छपजी चुकी आहे। आउं ज़ाती तरह ॼाणा थो त सवाइ चंद कहाणियुनि जे जेके अलामती ऐं तसौराती मां मर्द ऐं पिशू पाशा आहिनि, बाक़ी सभिनी कहाणियुनि जा किरदार ऐं वाक़िया हक़ीक़ी आहिनि। जमाल साहब जी आत्मकथा बि खोड़ सारियूं कहाणियूं ऐं वाक़िया आहिनि। मुमकिन आहे त जेकॾहिं कथा न लिखिजे हा त के वाक़िया कहाणीअ जे घाड़ेटे में अचनि हा। बदर अबड़ो 16 मार्च 2015 ईस्वी। 2 छापे लाइ मुहाग। हिन किताब जो पहिरियों छापो 1959 ईस्वीअ में ज़िंदगी पब्लिकेशन वारनि छपायो। मां भा हमीद सिंधी ऐं संदसि साथियुनि जो थोराइतो आहियां, जन वॾे शौक़ सां महिनत करे किताब शाया करायो। किताब जो नालो बि पाण ई तजवीज़ कयाऊं। ॿियो छापो जो तव्हांजे साम्हूं आहे, सो हक़ीक़त में 3 छापो चइजे त दुरुस्त थींदो, छाकाणि त सन 1976 ईस्वीअ में तारिक अशरफ कहाणियुनि जो मजमूओ बदमाश नाले सां छपाए पधिरो कयो ऐं संदसि चवाणी किताब जूं सभई कापियूं हिक ई ॾींहं में सिर्फ़ु हैदराबाद शहर में विकामजी वयूं। मां सिंध वासियुनि जो ॾाढो थोराइतो आहियां, जन हिननि कहाणियुनि जो क़दुरु करे उन्हनि खे ऐं मूंखे मान बख़्शियो ऐं हिन किताब खे MA जे कोर्स लाइ मंज़ूरु कयो। मुंहिंजी नज़र में सही अदब उहो आहे जो आम माण्हुनि में न रुॻो पंहिंजे हक़नि जी ॼाण ॾिए, पर उन्हनि खे हासिल करण लाइ मंझंदि उमंग ऐं उत्साह ऐं पाण में मुकमल एतमाद पैदा करे त हू ई पंहिंजी ताक़त सां पंहिंजा हक़ फोरू तबिक़नि खां हासिल करे सघनि था। मां चई नथो सघां त मुंहिंजूं कहाणियूं हिन कसवटीअ ते केतिरे क़दुरु पूरियूं ईंदियूं। बहरहाल मूंखे चङी पर ॼाण आहे त मूं सिंध धरतीअ जो हक़ अदा न कयो आहे ऐं न पंहिंजो कर्ज़ु चुकाए सघियो आहियां। मां सिर्फ़ु एतिरो ॼाणा थो त जनाब अयाज़ हुसैन कादरीअ जे चवण ते मूं कहाणियुनि खे वरी नज़र मां कढियो, पर मूंखे का बि मटा सटा करण जी ज़रूरत नज़र कान आई, सवाइ कनि छापे जे ग़लतियुनि जे ऐं अखरनि जे अॻिते पोइते थी वञण जे।
मां प्रोफेसर अयाज़ कादरी, सलीम मेमण साहब ऐं संदन साथियुनि जो बेहद शुक्रगुज़ार आहियां जन वॾी जाखोड़ करे वॾी चाह मां किताब जो ही छापो छपरायो आहे। जमाल अबड़ो, कराची, 1 जून 1976 ईस्वी। चौथे छापे जो मुहाग। पिशू पाशा जो ग़ालिबन ही चौथों छापो आहे। पहिरियों हमीद सिंधीअ छपायो ऐं मुंहिंजे ज़ोर भरण ते जेके ख़त ऐं तनक़ीदूं मुंहिंजे ख़िलाफ़ु शाया थियूं हुयूं से बि किताब में शामिलु कयूं हुयूं। मूंखे हुन किताब जो नालो पसंदि आयो न टाइटल कवर, पर हमीद साहब चयो त हू ख़र्च करे चुको हो, तंहिं करे उहो क़बूलु करिणो पियो। ॿियो शर्त उहो रखियुमि त उस्ताद मोहम्मद इब्राहिम जोयो हुन किताब ते तनक़ीदी जाइज़ो लिखे त पोइ शाया कयो वञे, न त न। उहो उन करे जो असीं उन वक़्त जा अदीब कुॾ करे अदबी मैदान में टपी पवण जा क़ाइल कोन हुआसीं ऐं न की अवाम ऐं पढ़ंदड़नि खे को ग़लति नज़रियो ॾेई अभाम या मुंझारनि में विझणु चाहींदा हुआसीं। उहो ज़िमेदारीअ जो अहसासु असांजे टही वारनि में अञा बि मौजूदु आहे ऐं जॾहिं बि पाण में मिलंदा आहियूं त हिक ॿिए ते चङी वठु कंदा आहियूं। पहिरियों छापो छा छपियो ॼण त धमाको थी वियो ऐं धूम मची वई। हालांकि उन वक़्तु अदबी उफ़क़त ते कहाणीकारनि में वॾा नाला जहिड़ो शेख अयाज़ साहब ऐं रब्बानी साहब मौजूदु हुआ। मूं पंहिंजे हयातीअ जी तमामु मुख़्तसर दौर में 1953 ईस्वीअ खां 1965 ईस्वीअ ताईं उहे चंद अदबी पारां अंदर जे उबर कढण ख़ातिर लिखिया, पर ॻाल्हि वधी वण थी वई। बक़ौल हिकु नामवर दोस्त जे, जीअं अॼु हर सिंधी शाइर ते अयाज़ जी छाप आहे, तीअं हर कहाणीकार ते जमाल अबड़े जी छाप ज़रूरु आहे। रब्बानी साहब त हिकु दफ़े ॿुधायो त प्राइमरी स्कूल में ॿारनि खां पुछियो वियो त हो जमालो कंहिंजो लिखियलु आहे, त ठक जवाबु मिलियो त जमाल अबड़े जो। उहो आहे इख़लास ऐं जज़्बे जी सचाई जो नतीजो जो झर झंग उहो आवाज़ु पची वियो। ॿियो छापो तारिक अशरफ साहब पॉकेट साइज़ में छपायो। तारिक साहब वॾो दिलेर ऐं वापारी तबियत जो माण्हू हो। संदसि चवाणी उहो छापो हिकु ॾींहं में खपी वियो। मूंखे हुन जी हिकु ॿ कापी नसीब थी त थी, न त ॿियो मिड़ो ई ख़ैरु। टियों छापो प्रोफेसर अयाज़ कादरी ऐं सलीम मेमण साहब मूंखां पुछी ॻाची कराची यूनिवर्सिटीअ पारां छपायो ऐं मूंखे बि महिरबानी करे 30 कापियूं ॾिनियूं जे मां दोस्तनि में विराहे पूरियूं करे चुको आहियां। हुन किताब जो टाइटल कवर मूंखे पसंदि कोन आयो, छो त उहो हिकु दहशत गर्द जो आहे ऐं चोरायल आहे। हीअं पियो निहारे ॼण त अंडरग्राउंड वर्कर हुजे। उहो बिल्कुलु मनफ़ी किरदारु आहे। हालांकि पिशू पाशा हिकु मुस्बत ऐं खुलियल किरदारु आहे जो उत्साह इंस्पायरेशन लाइ चौफेर ऐं मथे खुलियल फ़िज़ाउनि ऐं ज़मीनी हालतुनि खां मुतासिर थी अवाम जी रहबरी करे क़ुर्बान थी थो वञे। उहा कहाणी जॾहिं रफ़ हालत में लिखियल हुई त लाड़काणे में रसूल बख़्श पलीजो साहब पढ़ी तमामु मुतासिर थियो ऐं घणी साराह कयई। मूं चयोमांसि त पिशू मौज़ूई किरदारु पियो लॻे, पर चयाई त न, हिकु त उहा हिकु फैंटेसी आहे ऐं ॿियो त उहो किरदारु बिल्कुलु असांजी धरती ऐं हालतुनि जी पैदावार आहे। बाद में पलीजो साहब फिरी वियो। हीउ चौथों छापो कल्चर डिपार्टमेंट सिंध नई रंग ऐं ढंग सां छपाए रहियो आहे। मां निहायत थोराइतो आहियां जनाब अब्दुल हमीद आख़ुंद साहब ऐं मुमताज़ मिर्ज़ा जो जन्म जी सीमाबी तबियत जे बावजूदु निहायत सब्र ऐं ताउन कयो आहे। संदन कहिड़ा थोरा ॻाए कहिड़ा ॻाइजनि, किथे मेहर अली किथे तेॾी सना। सो किताब कहाणीअ लाइ मूं चयो त इख़लास ऐं जज़्बे जी सचाईअ जो हुजणु लाज़िमी आहे ऐं उन सां गॾु सच चवण जी जुरत ऐं महिल सिर सही छेंब ॾेई नवां लाड़ा ऐं मोड़ ॾियणु। हिन किताब में 4 नयूं कहाणियूं बि शामिलु कयूं वयूं आहिनि। हिकु कहाणी लाट आहे। जॾहिं 1963 ईस्वीअ में मूं सिजावल में लाड़ जी कल्चर खां मुतासिर थींदे काइनात जी अजीब इर्तिकाई मंज़िल जो मुशाहिदो कयो। उन कहाणीअ में मूंखे पंहिंजी पुख़्तगी ऐं वेसाह थो नज़र अचे। लाड़ जा मिसकीन ऐं ॾुतड़ियल लताड़ियल माण्हू कीअं ज़िंदगीअ जो लुत्फ़ पिया वठनि ऐं नई ज़िंदगीअ खे जनम ॾियो माठाईअ सां लॾियो वञनि। मूं उते सिम ऐं सेंवर वारो पाणीअ में कंवल टिड़ंदे ॾिठा। मूंखे उहो नतीजो अक्स कंदे देरि न लॻी त ज़िंदगी हर रंग में रवां दवां आहे। हूअं बि अदब छा आहे? सूंहं, सच, नेकी ऐं ख़ालिक। सूंहं ऐं सच त आहिनि ई ख़ालिक जा जलवा ऐं नेकी आहे उन ताईं पहुचण जी अमली राह। उन्हनि चइनि अंसरनि मां हिकु बि कढी छॾियो त अदब ई न रहंदो। ॿी कहाणी सींध। मूं उन दौर में लिखी जॾहिं जिन्सियात जे मौज़ूअ ते लिखणु फैशन थी पियो हो।
जिनसियात हिकु मुक़दस ऐं बामक़सद मौज़ू आहे जंहिंमें उघाड़प ऐं चश्केबाज़ी ख़यानत आहे। मूं सींध कहाणी लिखी असुल मसइलनि ॾांहुं रुख़ मोड़ियो। वरी मार्शल लॉ जो ॾहकाव ऐं ज़ियाउल हक़ जहिड़ो डिक्टेटर आयो, सभु को चुप, ॼण सभु सुंघी वियो हुजे। माठ ऐं माठार थी वई। मूं इस्लामाबाद जे मर्कज़ में वेही मार्शल लॉ ऐं इस्लामाबाद जे उनवान सां कहाणी लिखी ॿिए ॾींहुं अमर जलील खे ॾेखारियमि, जंहिं ठुप चयो त को कोन छपींदो। मार्शल लॉ ते एॾी तंज़ ऐं ज़ियाउल हक़ खे इज़राइल सॾण वक़्त जी तक़ाज़ा हुई। भलो थिए यूसुफ शाहीन जो, जंहिं बरसाति में छपजण जी हामी भरी पर उनवान तब्दील करण जो शर्त विधो, जो मूं यकदमि क़बूल करे उनवान रखियो फ़रिश्तो, ऐं कहाणी छपजी वई। तंहिंखां पोइ दौरु आयो ग़रीबनि ऐं मिसकीननि ऐं मासूमनि खे नस्ली बुनियाद ते मारण जो। मारण वारो केर बि हुजे, हू काइर, कमीणो ऐं काफ़र आहे। कहाणी माउ जी झोली उन दौर जी पैदावार आहे केर जो पंहिंजनि खे बि फ़रमाइश करे ऐं होश अक़ुल ऐं इंसान दोस्तीअ जी ॻाल्हि करे। मूं त चई ॾिनो, हुननि ते दड़का बि मिलिया, पर मां अॼु ताईं पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु आहियां, जीअं मुंहिंजनि सचल ऐं शाह ते मज़मूननि मां अयान आहे। हीअ आहे सही वक़्त ते ज़मीर जो आवाज़ु बणिजणु ऐं सही लाड़ा ऐं मोड़ ॾियणु। को मञे न मञे, असीं चवंदा आया आहियूं, चवंदा रहंदासीं, माठ करे मुशरिक कोन थींदासीं। मां महाजर भाइरनि ऐं ख़ासि तरह सिंधी अवाम खे पुरज़ोर ऐं दर्दमंदाना अपील थो करियां त ख़ुदा रा इंतकामी जज़्बे खां बाज़ अचो। उहो न असांजो शान आहे, न कल्चर ऐं न तहज़ीब त बेगुनाह खे क़तलु कयो वञे। उहा असांजी रिवायत आहे त असुल खूनीअ खे ॻोल्हे चिटो कयो वञे ऐं पोइ कसास वठिजे। ॿियो त ठहियो, पर जे कोई कारो हूंदो आहे त अवल ऐलान कयो वेंदो आहे त फलाणो कारो आहे। पोइ कारो लिकंदो, भॼंदो, मेड़ आणींदो, चङा मुड़ुस गॾु कंदो, जेको मथसि ॾंडु ॾोह विझी संग भराईंदा त उनखे बि माफ़ु कयो वेंदो। उहा बि असांजी रीत आहे त भाड़े ते वरितल कातिल खे बि क़तलु न कबो, जेसीं असुल ॾोहारी चिटो करे ॾिए। बाक़ी असुल कातिल खे चिटो करण खां पोइ दोल जे ॾोंके ते कसास वठिबो। भाइरो, ही कहिड़ो इंसाफ़, कहिड़ी रीत, कहिड़ी रिवायत आहे जो कातिल हुजनि हैदराबाद या सखर जा गुंडा ऐं बेगुनाह मारिया वञनि लाड़काणे जा हिसियल ॾिनल मासूम माण्हू। हीअ त थियो पंहिंजे मुंहुं म्या मिठू बणिजणु। पढ़ंदड़नि खे खुली ऐं आम दावत ऐं गुज़ारिश आहे त भले हिन फ़क़ीर हक़ीर जी साख खे सरे आम वाखो कनि। पढ़दो परवरदिगार रखंदो। सतुर कर सतार आऊं उघाड़ी आहियां, ढकी ढकणहार ॾई पांद पनाह जो। जमाल अबड़ो, कराची, 18 अप्रैल 1992 ईस्वी। तारुफ़, कंहिं अदबी मजमूए खे अवाम अॻियां आणण खां अॻे हीअ हिकु रस्म बणिजी चुकी आहे त उन बाबति पहिरीं के सिफ़ा तारुफ़ तौरु लिखजनि या लिखाइजनि। हिकु ॻाल्हि उहा चीज़ ॾाढी मुफ़ीद ऐं बामक़सद मालूम थिए थी, ख़ुसूसन तॾहिं जॾहिं किताब जी मुसनिफ़ जे फ़नी ऐं तख़लीक़ी तजुर्बनि, ज़हनी लाड़नि ऐं नज़रियनि जो तफ़सीली ऐं तदरीजी मुतालियो पेश कयो वञे ऐं अदबी दुनिया में संदसि तसनीफ़ जी अहमियत ऐं अफ़ादियत जो जाइज़ो वरितो वञे। जमाल अबड़े जी हिन पहिरें अफ़सानवी मजमूए पिशू पाशा ते अहिड़े ई क़िस्म जो हिकु मुफ़सिल जाइज़ो कंहिं आला अदीब खां लिखायो वञे हा त हू त बहितर थिए हा। तंहिंखां बहितर थिए हा जेकॾहिं पंहिंजनि अफ़साननि जो तारुफ़ पढ़ंदड़नि सां जमाल पंहिंजे कलम सां पाण कराए हा। सरेदस्त मूंखे त सचपच अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि सुझे ई कान थी अचे जा उन सिलसिले में हिते आउं पेश करे सघां। हक़ीक़त हीअ आहे त जंहिं ऊचे अदबी मयार ते जमाल हिन वक़्तु पहुतल आहे ऐं जेतिरे क़दुरु हू थोरे ई अरसे में हिकु आम पसंदि अफ़साना निगार जी हैसियत हासिलु करे चुको आहे, उन ते ओतिरे क़दुरु ई तफ़सील ऐं तवजो सां लिखण जी ज़रूरत आहे। साॻिए वक़्तु सिंध में मुख़्तसिर अफ़साने जी सही माना में ॼण इब्तिदाई हाणे थी आहे ऐं असांजा अदीब तोड़े नक़ाद सिंधी तनक़ीदी क़दरनि तोड़े उन जे लाज़िमी जुज़ बणिजंदड़ मक़ामी रंग ऐं मिज़ाज जे बारे में कनि वाज़े नतीजनि जो तयन न करे सघिया आहिनि। अहिड़ी हालत में ख़ुदि मुख़्तसिर अफ़साने जी सिन्फ़ मुतलिक़ ऐं उन सिन्फ़ जे कंहिं मयारी अदीब जे काविशुनि मुतलिक़ का शुमार में अचण जहिड़ी ॻाल्हि पूरी छंड छाण ऐं तौर तक सां पेश थी सघे, उहो अलबत्ते हिकु दक़ीक़ ऐं तफ़सील तलब मामिलो आहे, जंहिं लाइ आउं भायां थो त हिननि सिफ़नि में न मौक़ियो आहे ऐं न ई का गुंजाइश निकिरी सघे थी।
हिन मजमूए जे कन अफ़साननि ते रिसाले मेहराण में चङो ख़ासो तनक़ीदी सिलसिलो हली चुको आहे, जंहिंखे पिणु किताब जे आख़िर में शामिल कयो वियो आहे। उन ई मां मुसनिफ़ जी फ़नी सलाहियतुनि, समाजी नज़रियनि, अदबी नीतीअ, सोचण जे सलीक़े ऐं संदसि हिकु कामयाबु अफ़साना निगार हुजण जो काफ़ी हद ताईं अंदाज़ो लॻाए सघिजे थो। जमाल जी फ़नकाराना ख़ूबियुनि बाबति अजमाल तौरु आउं वधीक सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त हू हिन वक़्तु चोटीअ जे सिंधी अफ़साना निगारनि में हिकु मुनफ़रिद ऐं आला मक़ाम ते फ़ाइज़ आहे। ज़िंदा ॿोलियुनि जे नए अदब जी इशाअत खे ओतिरे क़दुरु ई अहम ऐं ज़रूरी सम्झणु खपे जेतिरे क़दुरु संदसि क़दीम अदब जे सहिण खे। अदब साॻिए वक़्तु इंसानी समाज खां मुतासिर बि थिए थो ऐं उन ते असर अंदाज़ पिणु। हिकु दौर जो अदब उन करे ई ॿिए दौर जे समाजी सूरत हाल खे जनम थो ॾिए, गोया असांजो मौजूदा मुआशरती मयार असांजे गुज़िरियल अदबी ऐं सकाफ़ती धाराउनि जे अमली सूरत आहे ऐं मुस्तक़बिल जे समाजी निज़ाम जी तश्कील वरी असांजे मौजूदा फ़िक्री तहरीकुनि ते मुनहसिर आहे। क़दीम ऐं जदीद ॿिन्ही क़िस्मनि जे अदब जी हिफ़ाज़त ऐं तरक़ी उन करे असां लाइ लाज़िम ऐं मलज़ूम हुअण जी हिकु अटल हैसियत वठी बीहनि थियूं। अदब इंसानी समाज जी पैदावार बि आहे त उन जो अकास पिणु समाजी ऐं तारीख़ी तब्दीलियुनि जे असर हेठि वधंदड़ समाजी शऊर ऐं बुलंदतर ज़हनी मयार जे पेश नज़र अदब पंहिंजी हैयत तोड़े असलूब जा नित नवां रूप अख़्तियार कंदो पियो रहियो आहे। दास्तान गोई ऐं दास्तान नवेसीअ वारो इब्तिदाई अदब मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रंदो अॼु मुख़्तसिर अफ़साने जी सूरत वठी अची बीठो आहे। बिलाशुबा असांजो ही अदबी दौरु मुख़्तसिर अफ़साने जो दौरु आहे। पंहिंजे वक़्त ऐं माहौल जे मख़सूस मसइलनि, ज़िंदगीअ जे तरक़ी पज़ीर शऊर ऐं समाज जी मौजूदा ज़हनी कैफ़ियत ऐं मिज़ाज सां मुताबिक़त क़ाइमु रखण लाइ अॼु जे फ़नकार मुख़्तसिर अफ़साने खे वजूद में आंदो आहे। नए अदब जी इहा नुमाइंदा सिन्फ़ हिकु ॻाल्हि गुज़िरियल मिलनी फ़नी तजुर्बनि ऐं रिवायतुनि जो निचोड़ ऐं हासिलु आहे। सिंधीअ में पिणु ॿियनि सुधरियल ॿोलियुनि जी मुनासिबत में कम अज़ कम गुज़िरियल 25-30 सालनि खां सुठा तरक़ी पज़ीर ऐं तामीरी अफ़साना लिखिजी चुका आहिनि। ख़ुसूसन विरहाङे खां पोइ जा लिखियल अक्सर अफ़साना असांजे अदब जो बेहदि क़ीमती सरमायो आहिनि। ॾाढो चङो थिए जो सिंधी अदब जो ही बहितरीन ऐं ताज़ा तरीन मवाद कंहिं ख़ासि एहतमाम, तरतीब ऐं सलीक़े सां किताबनि में महफ़ूज़ थी वञे। सिंधी ॿोलीअ खे हूअं बि को बाज़ौक़ दूर रस निगाहुनि वारो उरिच ऐं सलीक़ेमंद नाशिर कॾहिं ख़ैर को नसीब थी सघियो आहे, पर बदकिस्मतीअ सां हिन वक़्तु त अहिड़ो को इदारो कम अज़ कम हिते सिंध में मौजूदु ॾिसण में ई कोन थो अचे जो जदीद सिंधी अदब जी बाक़ाइदे ऐं मयारी इशाअत लाइ तयारु हुजे। ज़िंदगी पब्लिकेशन जा नौजवान ऐं हौसलामंद बानीकार उन ई ॾिस में जेको तहरुक वठी रहिया आहिनि सो बेशक कारगर ऐं क़ाबिल क़दुरु आहे। जदीद सिंधी अदब जो हर को पढ़ंदड़ जमाल अबड़े जे नाले खां वाक़िफ़ु आहे। जमाल इंसाफ़ जे कुर्सीअ ते वेठल हिकिड़ो सरकारी मुलाज़िम आहे। ज़िंदगीअ जा कई मसइला हर रोज़ु हिन जे अॻियां छिड़ंदा ऐं निबरंदा रहनि था। इंसाफ़ जो तोराड़ो अखियुनि ते पटी ॿधल हथनि सां बि सही कानी तरी सघे थो, पर उन मां कंहिंखे नेठि बि छा पले पइजी सघे। तंहिं करे ज़िंदगीअ सां इंसाफ़ थिए उन लाइ इंसाफ़ जे कलम सां गॾु कुझु क़दुरु हबीबाणो हथ ऐं अदुल सां गॾु थोरो घणो फज़ल जो फेरो मिलो ई ज़रूरी आहिनि। जमाल इंसाफ़ जे कुर्सीअ ते वेही अंधे कानून जी लठ कहिड़ीअ तरह घुमाईंदो थो रहे तंहिंजी ख़बर त खेसि हूंदी ऐं मुमकिन आहे त संदसि फ़तवाउनि जे पढ़ण मां पिणु पइजी सघे। जन खे लिखंदे लिखंदे कुझु अरसो थियो त संदसि हथ ई लिखण खां खेसि जवाबु ॾेई बीही रहिया हुआ ऐं पोइ सांदहि 2 साल हथनि खां वधीक पंहिंजे दिलि खे ॾुतारण में गुज़री वियसि ऐं ॿिन्हिनि खे उभारे मस वञी नेठि हथनि खे लिखण लाइ ऐं दिलि खे इंसाफ़ जे कुर्सीअ ते वरी विहण लाइ आमादा करे सघियो। जमाल जे अफ़साननि में बहरहाल ज़िंदगीअ जे मसइलनि जे छेड़े निबेरे जो हिकु अजीब महर भरियो अंदाज़ मौजूदु ॾिसिजे थो ऐं हिकु कामयाबु अफ़साना निगार लाइ हीअ हिकिड़ी ॻाल्हि ई लख जे बराबरि आहे त हुन जे दिलि में ज़िंदगीअ लाइ मुहबत ऐं एहतराम जा जज़्बा मौजूदु हुजनि ऐं खेसि ज़िंदगीअ में भरपूर एतिक़ाद हुजे। 1982 में हिकु जेलनि जे सुधारक ख़ातून क्लारेंस डेरो अमेरिका जे कुक काउंटी जेल जे नज़रबंदनि खे ख़िताब कंदे चयो
ॾिसो त कानून छा आहे। जॾहिं अव्हां जो केस अदालत में पेश थिए थो त छा हीअ ॻाल्हि अव्हां लाइ को ख़ासि फ़र्क़ु रखे थी त अव्हीं ॾोही आहियो या बेॾोही। अव्हां जो छुटकारो त बसि हिन में आहे त अव्हां जे बचाव जो वकील क़ाबिल हुजे, ऐं क़ाबिल वकील अव्हीं तेसीं ॿधी की न सघंदा जेसीं अव्हां वटि रक़म न आहे। हीउ कानून दरअसल उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ आहे जे दुनिया ते हुकूमत था कनि। जेकॾहिं अदालतूं इंसाफ़ वास्ते क़ाइमु थियल हुजनि हा त हिननि ॾोहारियुनि लाइ बि बचाव जो वकील मुक़ररु थियल हुजे हा, अहिड़ो ई होशियारु ऐं क़ाबिल जहिड़ो मथनि केस हलाइण वारो वकील आहे। ऐं हिन खे अव्हां जे बचाव वास्ते ओतिरी ई रक़म मिले हा, ऐं हिन जी मदद में ओतिरा ई जासूस ऐं ॿिया नाइब वकील मौजूदु हुजनि हा, जेतिरा कुझु अव्हां ते केस हलाइण वारे अव्हां जे उन ई मुख़ालिफ़ वकील खे मुयसरु आहिनि, जंहिंजी समूरी कोशिशि सिर्फ़ु हीअ थी रहे त कंहिं तरह अव्हां ते ॾोह साबित थी वञे ऐं अव्हीं सज़ा खाई वञो। जमाल पंहिंजनि अफ़साननि में अहिड़नि ई समाज जे ॾोहारियुनि, इंसाफ़ खां महरूमनि, मजबूर ऐं बेकस इंसाननि जे तरफ़ खे पेश कयो आहे, ऐं उन्हनि जे ई बचाव में पंहिंजे प्यार ऐं इंसान दोस्तीअ जा तमामु उमंग ऐं जज़्बात पढ़ंदड़नि जे अॻियां आणे पेश कया आहिनि। पंहिंजे ई ॾुतरियल माहौल ऐं सादी ज़िंदगीअ जे ॿिन सादनि प्लाटनि खे खणी करे उन्हनि जे पसे परदा जो ॾुख दर्द ऐं जा पीड़ा लिकल आहे। जमाल उन सभु जूं अहिड़ियूं त दिलगुदाज़ तस्वीरूं वेही चिठियूं आहिनि जो उन्हनि खे ॾिसंदे हर कंहिंखां पंहिंजो ज़ाती ॾुख दर्द त उन ई दम विसरियो वञे, ऐं हर कंहिं जे दिलि में प्यार ऐं क्यास जे जज़्बनि सां गॾोगॾु हिमत ऐं हौसले जी कुवत ऐं अमल जो अहसासु पिणु जागी था उथनि। ज़िंदगीअ में नफ़े खां अक्सर नुक़सानु ज़्यादा ज़रूरी पे साबित थियो आहे। ॿूटो धरतीअ मां तॾहिं फुटी थो निकिरे जॾहिं पहिरियां ई ॿिज जी हस्ती फना थी थिए। अफ़सानवी अदब जी दुनिया में पिणु इस्बाती ऐं इफ़ादी बारावर ऐं कारआमद किरदार तंहिं करे ई समाज जा धिकारियल, हीणा, मरणेंग, मज़लूम, दीवाना ऐं दर्द जा मारियल शख़्स था थियनि। ऐं जमाल जे अफ़साननि में जा बजा उन्हनि ई अलाह जे प्यारनि ऐं इंसान जे लोधियल ऐं अताबियल शख़्स खे मुख्य ऐं अहम किरदारनि जी हैसियत में पेश कयो वियो आहे। हिन मजमूए में ॿी चङी ख़ासि तनक़ीदी मवाद सां गॾु जमाल जा कुल 13 अफ़साना, पहिरें मजमूए में 13 अफ़साना शाया थिया हुआ। हिन छापे में जमाल अबड़े जूं कुल 17 कहाणियूं शामिल आहिनि, पेश कया विया आहिनि, जन मां अक्सर सिंध जे रिसालनि में अॻे ई शाया थी चुका आहिनि। अंग्रेज़ी जे जग मशहूर फितरत निगार शाइर वर्ड्सवर्थ हिक भेरे रस्ते वेंदे शहरी ज़िंदगीअ जे गोड़ घमसान खां बिल्कुलु दूर बहिराड़ीअ जी ख़ामोश ऐं पाकीज़ा फ़िज़ा में कंहिं हसीन जमील ऐं मासूम ॻोठाणी नींगरीअ जो को दिलि निभाईंदड़ ऐं उमंग भरियो गीत ॿुधी वरितो हो, ऐं हिकु भेरो ॿुधल उहो गीत हिन जे दिलि जे कननि में सॼी उमिरि गूंजंदो रहियो। हुस्न जे सैर आफ़रीनी लाज़वाल आहे। हसीन शइ जो मुशाहिदो ऐं मुतालियो जेतिरो घणो ओतिरो थोरो। मुख़्तसिर अफ़सानो नसरी अदब जो महराज आहे, ऐं नसर उते पहुची वञे शेर ऐं तग़ज़ुल सां हमदोश थो थिए। कामयाब मुख़्तसिर अफ़सानो पंहिंजी जाइ ते लफ़्ज़नि जी चूंड, माना ऐं मतिलब जी वुसअत, जज़्बात जी लताफ़त ऐं गहराईअ ऐं पंहिंजे आख़िरी तासुर जे लिहाज़ खां नसरी शेर आहे। जमाल कामयाब अफ़साना लिखी ॼाणे, उन लाइ संदसि ही अफ़साना शाहिद आहिनि जेके हिन मजमूए जी सूरत में पढ़ंदड़नि जी ख़िदमत में पेश थी रहिया आहिनि। मोहम्मद इब्राहिम जोयो, कराची, 1 सेप्टेम्बर 1959 ईस्वी।